तव्हांखे जेको आहे त ॿी मोबाइल में शिफ्ट कयो पियो वञे। पर 10 खां 15 मिंट गुज़रिया, जंहिंखां पोइ शाकिर ख़ान मुंहं तां पटी हटाई ॾिसे त हू जेको आहे त हिकु सर्विस रोड ते बीठल हुयो ऐं उन हिकु शहरी खां मोबाइल फ़ोन वठी पंहिंजे घर वारनि खे इतला कयो। सुबुह जो जेको आहे त हुननि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके CCTV फुटेज आहिनि उहे कढाया, जंहिंमें DSP UT उमेर तारिक बाजारी आहे, उनजी जेका वीगो गाॾी आहे उनजो नंबर साम्हूं आयो ऐं उन खां पोइ जेके पुलिस जी जेका मोबाइल हुयूं ऐं हिकु जेका प्राइवेट गाॾी आहे उहा बि ॿुधाई पई वञे। हिन वक़्तु DSP UT तारिक बाजारी जेको आहे त उनजे मथां केस बि दाख़िल आहे ऐं उहो जेको आहे त हिन वक़्तु जेल कस्टडी आहे। जॾहिं त उमेर तारिक बाजारी टिनि जेको आहे मुख़बिरनि जा बि नाला ॿुधाया, जंहिंमें महफ़ूज़, इज़हार ऐं सत्तार, उन्हनि खे बि पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं उन्हनि खे बि 26 नवंबर ताईं जिस्मानी जेको आहे त पुलिस जे रिमांड ते पुलिस हवाले थियल आहे। जॾहिं त इन समूरे मामले ते हिन वक़्तु जॾहिं मीडिया ते इहा ॻाल्हि हाईलाइट थी त शाकिर ख़ान खे जेको आहे त 1 करोड़ खां वधीक जेका रक़म आहे उहा बि ॾिनी वई आहे ऐं 30 खां 35 तोला जेको सोन आहे उहो बि वापसि कयो आहे। कुझु जेको उनजो घर अंदरि खयल जेको सोन आहे, रोक रक़म आहे, उहा हिन वक़्तु ताईं उनखे न मिली सघी। इन समूरे मामले ते पहिरियां ॾिसूं था ही नंढी रिपोर्ट। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में दाड़े जी अनोखी वारदात पेश आई आहे, जिते दाड़ो हणंदड़ के ॾोहारी न पर अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जो कसम खणंदड़ पुलिस वारा आहिनि। 19 नवंबर ते पुलिस ख़ानगी माण्हुनि सां औरंगी टाउन जे सेक्टर 5C में वापारी शाकिर ख़ान जे घर मां 2 करोड़ रुपयनि खां वधीक रोक रक़म, 70 तोला सोन ऐं ॿियो सामान खणी वई। कार्रवाई कंदड़ सबूत लिकाइण लाइ वापारी जे घर ॿाहिरां लॻल CCTV कैमरा जी DVR बि पाण सां गॾु खणी विया, जॾहिं त शाकिर ख़ान ऐं संदसि भाउ आमिर खे पुलिस पाण सां गॾु खणी वई। पुलिस ॿिन्ही खे बलोच पुल ते लाहे छॾियो ऐं रक़म तोड़े सोन खणी रवानी थी वई। वापारी जे घरां दाड़े वारी ख़बर मीडिया ते वायरल थियण बैदि इंतिज़ामिया हरकत में अची वई ऐं SSP ॾखण तोड़े DSP खे उहिदे तां हटायो वियो, जॾहिं त समूरे वाक़े जी जांच DIG ओलह आसिम ख़ान हवाले कई वई। मामले जी जांच लाइ चयो वियो। इंक्वायरी में DSP UT उमेर बाजारी ते ॾोह साबित थियो ऐं SSP जी मुदाख़लत ॼाणाई वई, जंहिं बैदि SSP खे हटाए DSP मथां केस दाख़िल करे खेसि हिरासत में वरितो वियो। औरंगी टाउन में दाड़े जे मुतासिर शाकिर ख़ान जो चवणु आहे त मथसि हिकु बि केस दाख़िल न आहे। पुलिस बिना जवाज़ घर में दाड़ो हयो। Sun TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शाकिर ख़ान चयो त 30 तोला खां वधीक सोन ऐं 90 लखनि खां वधीक रोक रक़म अञा ताईं पुलिस वटि आहे, जेका वापसि न आहे मिली। हुन चयो त हू वापारी आहे, संदन कंहिंसां बि दुश्मनी न आहे। पुलिस तरफ़ां खयल सामान वापसि कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। वाक़े में DSP खां सवाइ वधीक 3 ॼणनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जी अदालत में 2 भेरा पेश करण बैदि DSP उमेर बाजारी खे जुडिशियल रिमांड ते जेल ऐं ॿियनि 3 ॼणनि खे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। होॾां औरंगी टाउन में दाड़े जे मुतासिर शाकिर ख़ान जो चवणु आहे त मथसि हिकु बि केस दाख़िल न आहे। पुलिस बिना जवाज़ घर में घिरी दाड़ो वयो। Sun TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शाकिर ख़ान चयो त 30 तोला सोन ऐं 90 लखनि खां वधीक रक़म अञा ताईं पुलिस वटि आहे, जेका वापसि न आहे मिली। हुन चयो त हू वापारी आहे, संदन कंहिंसां बि दुश्मनी न आहे। पुलिस तरफ़ां खयल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। जी नंढी रिपोर्ट अवां ॾिठी। हिन वक़्तु जेको घर मालिक आहे शाकिर ख़ान, उनजे घर असीं वियासीं ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कई त पुलिस आख़िर कंहिंजे चवण ते हुनजे घर अंदरि जेको आहे त घिरी करे इहे पैसा खया आहिनि, सोना जेके ज़ेवर आहिनि उहे खया आहिनि, या हुनजो कंहिं सियासी पार्टी सां या कंहिं अहिड़े माण्हुनि सां वास्तो आहे जो पुलिस डिफेंस मां वञी औरंगी टाउन में कार्रवाई कई आहे। उन समूरे मामले ते ही ॻाल्हि ॿोल ॿुधूं था घर मालिक शाकिर ख़ान जी। रात को किस टाइम आए थे पुलिस वाले और उनको किसने मुखबरी दी, क्या क्या सामान आपके घर से उन्होंने उठाया? जब इंक्वायरी हुई तो उसमें कोई चीज़ साबित नहीं हुई और आपको जो सामान है उन्होंने वापस किया है, मगर अभी तक आपको सुनने में आया आधा सामान वापस किया है, आधा जो सामान है आपका अभी भी पुलिस के पास। जी मेरे भाई, मतलब ये है कि 2-2:15 के आसपास हमारा गेट बजा, तो मैंने झागा गेट में, तो पुलिस वाले थे और कुछ सिविलियन थे, तो उन्होंने कुंडी खोले तो मैंने गेट खोला, मेन गेट, वो अंदर आए। मैं जी किस सिलसिले में आए, मेरे घर की तलाश लेनी है, आपके घर से असले की रिपोर्ट है। मैंने कहा जी देख लें आप असला। तो तलाशी के दौरान उन्होंने सब कुछ बिखेर दिया, सामान वामान सब बिखेर दिया, और जो मैं मतलब जो हमारी नकदी रकम थी तकरीबन वो सब एक बैग में डालते गए, जेवरात वगैरह। आप बोले हम लेंगे नहीं बाबा, परेशान नहीं हो, ये हम जो इंक्वायरी कर रहे हैं, ये वो उन्होंने लेके बैग मेरे हाथ में दे दिया, दिलाने नहीं है, मेरे हाथ में दे दिए वापसी। तो मैं मुतमईन हो गई, पुलिस है, बच्चों की अम्मी परेशान हुई है, क्या कर रहे हो, रोने लग गई है, हमारी बच्चियों जेवर वेवर क्यों उठा रहे हो आप? ही बोला भाई भाई आपको मम लेके नहीं आ रहे, अम्मा ये आप ही क्या है, ये बैग में स्कूल बैग के अंदर उन्होंने डाला, काले कलर का बैग था,
उसमें करते गए। फिर एक कमरा ऐसा है जिस तरह हमारी जो ख़ास चीज़ें रखी होती है, हमारी जो क्या था ना, वो एक टीन की पेटी थी, इसके अंदर तो पता 85 से 90 लाख रुपए थे तकरीबन, सारे उसमें 5-5 हज़ार की गड्डी है। ठीक है ना, वो हमने बोला ये इस पेटी में क्या है, मैंने ताला खोला, चेक करा दिया, पैसे थे, बोला ये दे, मैंने अभी क्यों दूँ आपको, मैंने अपने हाथ में ले ली। मैं आप तो चेक करें जिस काम के लिए हम कुछ चीज़ मुजरिम है तो हमें साबित करो, पुलिस के पास पेश करो, हम अगर कोई जुर्म है तो हमारी मेन। पहले आप पे कोई एफआईआर वगैरह है? नहीं, हमारे मतलब कोई एफ आई आर वगैरह हम पे कोई एफ आई आर नहीं, हम लीगल लोग, हमारे कोई एफ आई आर क्या, हम कभी ज़िंदगी थाने में कदम नहीं रखा भाई। 35 साल की उम्र में अब मैं कारोबार कर रहा हूँ, मेरी दुकान है, मेरी खुद 52 साल का हो गया, मेरे पूरे इलाके मस्जिद कमेटी का मैं जॉइंट सेक्रेटरी भी हूँ मैं। ठीक है ना, बहरहाल वो एक बात क्या है, उन्होंने जो आखिरी में जब क्या था ना जाने लगे, उन्हें कुछ नहीं मिला तो उन्होंने मेरे हाथ, मेरी बच्चों की अम्मी हाथ में पेटी थी, वो बोले अम्मा ये दो हमको, वो दे नहीं रहे थे, उससे उन्होंने छीना, तो वो छीन के ना मैंने बोला क्यों छीन रहा हो आप, ये बदतमीजी क्यों कर रहे हो लेडीज़ के साथ ये, तो मैंने फिर उनसे वो पेटी अपने हाथ में ले ली। तो उन्होंने मुझे बोला बाबा इंक्वायरी होगी, मेरे को ले गए बाहर घर से, मोबाइल में ले बिठा दिया मुझे और आमिर को, और वो स्कूल बैग जिसमें कैश था वो अलग है, और जो जेवरात वो उस बस्ते में स्कूल बच्चे बस्ते में भर लिए थे, किताबें फेंक के काले रंग के बस्ते में भर लिए थे। 12 मोबाइल थे, 2 लैपटॉप थे, वो उन्होंने सब रखे, बोले हम दे देंगे आपको इंक्वायरी के बाद। हमें मोबाइल में बिठाया, मोबाइल चली, ठीक है ना, फिर हमें कहीं जाके ना रुकी गाड़ी, हमारे तो पट्टी डाली, आँख पर कपड़ा डाला सर के ऊपर, जैसे हम कोई इश्तारी मुजरिम है हम लोग कोई ना। तो उन्होंने फिर हमें एक जाओ था बाबा दूसरी मोबाइल शिफ्ट कर रहे हैं, पेटी दो, मैंने जब भी पेटी उनको नहीं दी अपनी ना, मैंने बाबा ये क्यों ले रहा हूँ, और उधर बाबा परेशान नहीं हो, हम दूसरी गाड़ी में शिफ्ट कर रहे हैं। हमें गाड़ी से उतारा, पट्टियाँ बनी थी हमारे पास, तो हमने 5 मिनट तक खड़े रही हमने शायद, तो हम तो डरे थे शरीफ आदमी, फिर हमने पट्टी हटा दी तो सन्नाटा था, कोई वहाँ मोबाइल कुछ नहीं थे, तो वहाँ छिपा का एक भूत था जो क्या थे, देखा तो वो उनकी गाड़ियाँ थी। हमने बोला सर हमारी मदद करें, ये जगह कौन सी है, तो उन्होंने बताया भाई ये टीपू सुल्तान और बलोच खानी पुल के नीचे आप खड़े हुए हैं। तो हमने बोला सर एक हमें फ़ोन करने दें, तो उन्होंने हमारे साथ ताउन किया छिपा वालों ने, तो फ़ोन किया, तो फिर भाई इमरान को फ़ोन किया, वो मुझे रात को लेके आया, मेरे घर पे लेके आया। अभी तक आपको कितने पैसे पुलिस ने वापस किए, गोल्ड कितना वापस किया है, कितना रहता है पुलिस के पास? आपको उम्मीद है कि आपको इंसाफ मिलेगा, आपके जो पैसे हैं वो भी वापस मिलेंगे, गोल्ड भी वापस मिलेगा जो बकाया है? अभी तक तो जो है मैं बिलखुसूस DIG आसिम कायम खानी साहब को शुक्रिया करता हूँ जिन्होंने इंक्वायरी बिठाई और उन्होंने मामले की खुद अपनी निगरानी में तहकीकात की, तो उन्होंने IG साहब को रिपोर्ट भेजी। अब हमारी पुलिस SHO मोमिनाबाद इमरान साहब और जो DSP कमाल साहब, ये सब हमारे साथ ताउन कर रहे हैं, इलाका का थाना हमारे साथ ताउन कर रहे हैं, और कुछ हमारी रकम दरामद भी हुई जिसके अंदर से हमें 1 करोड़ 3,50,000 हमें वसूली हुई है, जिसमें अभी हमारा बकाया कैश में 96,50,000 हमारा बाकी है। ठीक है, और 20 से 30 तोला सोना हमारा बाकी है, जो तो ख़वातीन ने घर ने देखा ना, इतना सोना हमारा 30 तोला तक बाकी है। अब हम तो हुक्काम वाला से गवर्नर से ये रिक्वेस्ट करें हमारे साथ इंसाफ के जाए, हमें किसी से कुछ लेना देना नहीं है, हम कारोबारी लोग हैं, हमारी रकम हमारी वापसी कर दिया है, हमारे साथ इंसाफ के जाए। अब भाई हैं हमारे 5 भाई, तो उनकी भी बेगमात का भी सोना जेवर चूड़ियाँ हैं, हम सब जॉइंट फैमिली, हम तो 28 से 30 अफराद इस घर में रहते हैं। ठीक है ना, हम तो जितनी बड़ी फैमिली है सबका अपना अपना कुछ ना कुछ तो है ना भाई, जो सच है हमने सच है, हमने एक अल्फाज भी झूठ का दानिया, और अल्लाह की मदद हमारे साथ होती रही है। अभी हमें उम्मीद है अल्लाह से, जैसे हमारी मदद होती जा रही है कि आप लोग है IG सिंह साहब, गवर्नर सिंह से, हुक्काम वाला सिंह पुलिस से, हमें यही अपील है कि हमारे से इंसाफ किया जाए बस। जब आपको गाड़ी में लेके गए तो आपको वीगो में बिठाया या पुलिस मोबाइलें थी? कितनी पुलिस मोबाइल थी, एहलकार कितने थे? क्या पुलिस वालों ने आप पे कोई तशद्दुद वगैरह किया? जब मुझे घर से ले गए तो जो मुझे पुलिस मोबाइल के अंदर बिठाया, मुझे और आमिर को पुलिस मोबाइल में बिठाया, तो जब घर में थे क्या था ना, मेरे 6-7 पुलिस वाले भी थे और सिविलियन भी थे, और खौफ का आलम था जो मैं इतना जो मुझे पुलिस मोबाइल में बिठाया। कितनी पुलिस मोबाइलें थी? जो मैंने जो देखा मुझे बिठाया तो एक पुलिस मोबाइल थी, जो सच है हमारे को पुलिस मोबाइल में बिठा के ले आके उठाया, हम बैठ गए हम उसके अंदर। अब वीगो वगैरह ये जो कहते हैं मेहरान गाड़ी थी, मोटरसाइकिल थी, ये बाहर के लोगों के कैमरे में आई है, वो सब पता है उसके अंदर। यहाँ पे बाहर CCTV कैमरे भी लगे हुए हैं, ये अब आपने अभी लगवाए या पहले भी थी? तो इसका रिकॉर्ड वो खुद लेके गए? CCTV का वो तो आते साथ ही DVR वगैरह उन्होंने उखाड़ दिया था, वो तो ले गए थे अपने साथ। ठीक, दूसरे के घर से जो क्या थे ना, जो उनकी मोबाइल और ये वीगो मेहरान गाड़ी मोटरसाइकिल है सब उसके अंदर आई, तो उसकी अल्लाह की तरफ से मदद हुई हमारी, तो ये आ गए सर ये। और तमाम कंपनियों का मैं डीलर हूँ, जो कहते हैं आपने जरा रकम का सवाल किया, और उनकी डिस्ट्रीब्यूटर है, उनके इलाके में सप्लाई है, जो पैसे आते जाते हैं तो इसमें से इतना अमाउंट है हमारे पास। पुलिस ने आप पे ये भी इल्ज़ाम लगाया कि
आपका जो है MQM लंदन से ताल्लुक है, ये क्या ये बात सच है? अगर MQM लंदन से मेरा वास्ता होता पुलिस वालों के सामने, में जब DIG आसिम साहब के साथ बैठा था तो उन्होंने मेरी पूरी इंक्वायरी की, उन्होंने बेटा सच बोलना, सच कह रहा कुछ नहीं, तो कोई हमारी FIR नहीं, ना कोई हमने MQM लंदन के कारकुन नहीं कुछ है, तो उन्होंने जो सच है बता दिया हमने उनका। वो केस का रुख दूसरी तरफ मोड़ना चाह रहे थे किसी भी तरह से, जो सच है देखो, काम वाला ने इंक्वायरी चल रही है, उन्होंने तहकीकात की है, हम सही हैं तो हमारा अल्लाह साथ दे रहा है और इंशाल्लाह आगे भी अल्लाह साथ दे। हम तो यही वज़ीर आला सिंध से दरख्वास्त करते हैं और काम वाला से और सिंध पुलिस से ताउन करते हैं, हमारा इंसाफ किया जाए, हमारे सामने किसी से कुछ लेना देना नहीं, हमारे से इंसाफ हो, हमारी बकाया सोना हमारी रकम मिले हमारे को। जी घर मालिक शाकिर खान जी अवी ॻाल्हि ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त पुलिस उनखे जेका आहे अधु रक़म ॾिनी आहे, अधु जेको सोन आहे उहो वापसि कयो आहे, पर हिन वक़्तु बि हुनजी जेका 90 लख खां वधीक रक़म आहे ऐं जेको 30 खां 35 तोला सोन आहे उहो हिन वक़्तु बि पुलिस वटि आहे। हू सिर्फ़ु इहो चाहे पियो त उनखे इंसाफ़ मिले, इन वाक़े में जेके मुलविस पुलिस वारा आहिनि या मुख़बर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ऐं हिन वक़्तु बि जेके 3 जेके मुख़बर आहिनि, DSP UT उमेर तारिक बाजारी, उहो बि जेल अंदरि आहे। इन समूरे मामले ते SSP जेको साउथ हुयो इमरान कुरैशी, उन ख़िलाफ़ बि जेका आहे त थी सघे कार्रवाई थिए ऐं उनखे बि हिन वक़्तु उहिदे तां हटायो वियो आहे। जॾहिं त इन समूरे मामले ते हिन वक़्तु बि मीडिया ते इहा ॻाल्हि हाईलाइट आहे त कराची अंदरि अहिड़ा केतिरा ई वाक़िया थियनि था जेके दॿिजी वञनि था, पुलिस वारा वापारियुनि जे घरनि में गिरनि था ऐं उन्हनि जे मथां जेको आहे त प्रेशर ॾेई उन्हनि जे घर अंदरि रोक रक़म बि खणनि था ऐं उन्हनि जा जेके सोना ज़ेवर आहिनि उहे बि खणनि था। पर हीउ जॾहिं वाक़ियो हाईलाइट थियो त उनखां पोइ जेको आहे त उन्हनि खे पैसा बि वापसि थिया आहिनि ऐं जेके पुलिस वारा आहिनि उन्हनि जे मथां बि केस दाख़िल थियो आहे। जॾहिं त कराचीअ जे इलाइक़े गुलशन मेमार में बि औरंगज़ेब नाले हिकिड़ो पठाण ॿुधाए पियो, जंहिंखे बि जेको आहे त पुलिस जा जेके एहलकार आहिनि CTD उन में ॿुधाई पिए त उन्हनि जे मथां जेको आहे त पहिरियां उनखे रेड कई ऐं 70 लख उनखां जेको आहे त उनजे वारसनि खे चयो त 70 लख रुपया ॾियो त जेको आहे तव्हांजे भाउ खे छॾींदासीं। जॾहिं उन्हनि पैसनि ॾियण खां इनकार कयो त उनजे मथां बि जेको आहे हिकु कालंदम तंज़ीम जो केस हणी करे ऐं उनखे फंडिंग जो ॼाणाए करे उनजे मथां FIR दाख़िल कई। जॾहिं त उनजा ॿाहिर हिन वक़्तु बि जेको आहे त उन केस जी पैरवी कनि था ऐं अदालत में इहो केस हलंदड़ आहे। पर पुलिस जो जेको पुलिस में जेके हीअ मौजूदु कारियूं रिडियूं आहिनि इन्हनि ख़िलाफ़ जेको आहे त कार्रवाई थियणु घुरिजे। हिन वक़्तु निगरान हुकूमत आहे त हीउ जेको औरंगी टाउन वारो वाक़ियो आहे हिन में मुलविस पुलिस जेके ऑफिसर आहिनि या एहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। जेकॾहिं इहो का सियासी जमायत जी जेकॾहिं हुकूमत हुजे हा त थी सघे जेको आहे त इहो केस हिते ई दॿिजी वञे हा, छाकाणि त जेको DSP आहे उहो वॾो पावरफुल ॿुधाए पियो वञे ऐं जॾहिं त उनखे मुख़्तलिफ़ जेके सियासी माण्हू आहिनि उनजी बि पुठभराई हासिलु आहे, पर हिन वक़्तु हू गिरफ़्तार आहे। इन समूरे मामले ते असां निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे उहा बि ॾेखारियूं। देखें, बड़ा क्लियर हमने किया है कि उसके खिलाफ हमने अरेस्ट कर लिया, उसकी FIR काट दी है, उसको जेल में बंद कर दिया है, उसका रिमांड लेके अभी जेल चला गया है और साथ ही साथ अभी डिपार्टमेंटल इंक्वायरी हो जिसमें उसके खिलाफ और कार्रवाई होगी। SSP साउथ को हमने जो है वो सस्पेंड कर दिया है, उनके खिलाफ भी और महकमराना कार्रवाई होगी। तो हमने बड़ी सख्ती दी कि कोई इसमें बचाने की बात नहीं है। हम चाहते हैं कि ऐसे लोगों को सज़ा दें ताकि बाकियों के लिए ये मिसाल हो। यही इंक्वायरी हो रही है। मेरे ख्याल में एक एक पैसा, गोल्ड, जो चीज़, मोबाइल, लैपटॉप, जो लेकर के एक एक चीज़ वापस की जाएगी 2-3 दिन के अंदर। नहीं, हमने देखें, एक तो होती है इन्फॉर्मेशन होती है किसी किस्म की कि वाकई कहीं बैठे होते हैं, बट जानबूझ के करेंगे। बड़ी क्लियर IG को मैंने DIG को बता दी है। आज के बाद अगर कोई ऐसी कार्रवाई होगी सख्त से सख्त कार्रवाई होगी और ना कार्रवाई होगी बल्कि उनको इतना नुकसान होगा सर्विस के देवल में। हमने एस्टेब्लिशमेंट को बिल्कुल एस्टेब्लिश की ज़रूरत नहीं है, इसलिए नहीं है कि जो DSP है ये अभी अंडर ट्रेनिंग था, इसको IG की फुल पावर दें, क्या सज़ा मिलेगी आपको नज़र आ जाएगी। और ज़ाहिर है कि SSP के लिए हम एस्टेब्लिश को कोई भी पावरफुल नहीं है, कोई पावरफुल नहीं है। कानून की जिससे खिलाफ वर्जी की कानून के मुताबिक सज़ा मिलेगी, नॉट एट ऑल। जी निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त केतिरो बि पावरफुल जेको आहे DSP हूंदो पर उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं जेके मुलविस माण्हू हूंदा उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वेंदी। जॾहिं त ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जूं जेको आहे त इहो बि चवणु आहे त इन समूरे जेका आहे मामले जूं जांच कनि पिया। जेकॾहिं इन में SSP मुलविस हूंदो त उन लाइ बि जेका आहे कार्रवाई कई वेंदी। हिते वठूं था नंढो ब्रेक खां पोइ अचूं था वापसि।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में जोहर मोड़ वटि हिकु शॉपिंग मॉल में जेका आहे बाहि लॻी, चौथी माड़ ते जेका आहे बाहि लॻी, जंहिंखां पोइ 5 ऐं 6 माड़ ताईं पखिड़िजी वई, जंहिंजे नतीजे में 11 ॼणा जेके आहिनि त फ़ौत थी विया आहिनि ऐं 35 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी ॿुधाया पिया आहिनि, जॾहिं त 46 माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो, जॾहिं त इमारत में मौजूदु जेके माण्हू आहिनि उहे साह बूसाट ॼण सबबि फ़ौत थिया ऐं कुझु जेके आहिनि उहे सड़ी फ़ौत थी विया, जॾहिं त फ़ौत थी वियलनि में 35 वरनि जो वाददीन, 25 वरनि जो असद, 32 वरनि जो करीम बख्श, 43 वरनि जो मोहम्मद यूनिस ऐं 30 वरनि जो बिलाल आसिफ़ ऐं 55 वरनि जो काशिफ़ ऐं 23 वरनि जो बिलावल ताज जेको आहे त ॿुधायो पियो वञे, जॾहिं त 32 वरनि जो सलमान जो जेको मड़ आहे उहो आबासी शहीद अस्पताल जेको आहे त आंदो वियो, जॾहिं त फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उहे बाहि खे कंट्रोल करण लाइ उते मौजूदु हुयूं। रेस्क्यू टीमुनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। अचो त पहिरियां जेको रेस्क्यू टीम जो जेको ऑफिसर हुयो ऐं फायर ब्रिगेड जो जेको ऑफिसर हो उन सां असीं ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे उहा ॾेखारियूं। तकरीबन ये 6:30 बजे का वाक़या है और हमने तकरीबन 45 से अबव लोगों को यहाँ से रेस्क्यू किया है। उसमें काफ़ी लोग ज़ख्मी भी हैं, मतलब अनकॉन्शियस थे, उनको अस्पताल रवाना कर दिया गया है और जो स्टेबल थे उनको घर रवाना कर दिया गया। तो आग सुबह 6:30 बजे निकली तकरीबन कितने लोग अंदर थे, ये आपको अंदाजा है? नहीं, अंदर मौजूद कितने लोग थे ये बता नहीं सकते हम, लेकिन जो फंसे हुए लोग थे वो तकरीबन 45 से अबव थे। अभी आग पे कंट्रोल हुआ है? आग कंट्रोल हो चुकी है, आग तकरीबन बुझ चुकी है, कूलिंग प्रोसेस चल रहा है हमारा। तो आग कौन से फ्लोर पे पहले लगी थी? देखिए, आग जब हम अंदर गए देखें ये पूरा मॉल जो बंद है चारों तरफ से, इसके अंदर धुएं का इखराज कहीं से नहीं है। अच्छा, अब वो तकरीबन 2nd फ्लोर, 3rd फ्लोर, 5th फ्लोर सब जगह आग मौजूद थी। वाक़े में जो है टोटल 22 लोग मुतासर हुए हैं धुआं भरने की वजह से और 9 लोग जो है जामबाग हुए हैं, जिसमें एक झुलस गया है और बाकी जो 8 लोग हैं वो दम घुटने की वजह से जामबाग हुए हैं। इन तमाम तरह को जिना अस्पताल मुंतकिल किया गया है। 2 डेड बॉडीज़ हैं वो सिविल और आबासी में, वो भी मुतलका कार्रवाई के लिए जिना अस्पताल मुंतकिल की जाएगी। लेकिन अभी रेस्क्यू का अमल जारी है, रेस्क्यू ऑपरेशन जारी है, कूलिंग हो रही है। जैसे ही काम मुकम्मल हो जाएगा तो फिर इंशाल्लाह पता लगेगा। सुबह जो 6:30 बजे करीब असांजे सेंट्रल कमांड एंड कंट्रोल ते कॉल रिसीव थी ऐं उन खां पोइ 6:45 बजे 6:45 ते असांजी टीम्स हिते रिस्पॉन्स ॾिनो ऐं तंहिं महिल खां वठी हिते फायर फाइटिंग ऐं सर्च ऑपरेशन असां शुरू करे छॾियोसीं। फायर ते त काबू थी वियो पर सर्च ऑपरेशन हले थो पियो। बिल्डिंग क्लियरेंस अञा न थी आहे, अञा उन में टाइम लॻी वेंदो छो त अंदरि तमामु घणो धुओं ऐं उन सां गॾु काफ़ी अंधेरो आहे, पर छा आहे उन में इन करे असांखे टाइम लॻे थो सर्च ऑपरेशन करण में। जेसिताईं तव्हां मूंखां ॿियो सुवाल कयो ज़ख़्मी ऐं कैजुअलिटीज़ तो, त हींअर ताईं 8 जे क़रीब असांखे जेके ऑफिशियली रिपोर्ट थियूं कैजुअलिटीज़ वधीक थी सघनि थियूं पई, पर हींअर मुहतात अंदाज़े जे हिसाब सां जेको असांखे इंफॉर्मेशन आई आहे 8 कैजुअलिटीज़ रिपोर्ट थियूं आहिनि। पर एक्चुअली असां डिपेंडेंसी आहे हींअर जीअं ई असां वटि हॉस्पिटल मां डेटा ईंदो जिते शिफ्ट कयो वियो आहे ज़ख़्मियुनि खे ऐं डेड बॉडीज़ खे, उतां जॾहिं इंफॉर्मेशन ईंदी त तव्हां सां असां हतमी कोई एक्चुअल असां फिगर शेयर करे सघंदासीं। जी, रेस्क्यू अमलदार ऐं जेको फायर ब्रिगेड जो जेको ऑफिसर हो जेको हिन समूरे मामले खे ॾिसे पियो उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। उन जो इहो चवणु आहे त 46 माण्हुनि खे हुन रेस्क्यू कयो, जंहिंखां पोइ जेको आहे त 11 ॼणा जेके आहिनि उहे फ़ौत थी विया, जिन जा जेके लाश आहिनि उहे अंदरां कढिया विया, जॾहिं त 8 ॼणनि खे बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो ऐं 46 माण्हू टोटल जेके आहिनि उन्हनि रेस्क्यू कया, जंहिंमें जेको 35 जेके आहिनि उहे ज़ख़्मी ॿुधाया पिया आहिनि। जॾहिं त हिन समूरे मामले ते संजय निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां हिन शॉपिंग सेंटर में बाहि लॻण जो नोटिस वरितो ऐं जेको आहे त वाक़े जी जेका आहे रिपोर्ट तलब करे वरिती। जॾहिं त कराची पुलिस चीफ वाक़े जी जांच लाइ 3 रुकनी कमेटी बि जोड़ी आहे, जंहिंजी सरबराही DIG ओबर गुलाम असफर मैसर ऐं SSP इरफान बहादुर ऐं SSP सऊद मक्सी कमेटी जा जेके आहिनि उहे मेंबर हूंदा, जिन खे जेको आहे त इन रिपोर्ट पेश करण जो हुकुमनामो जारी कयो आहे। जॾहिं त कराची शहर अंदरि केतिरा ई अहिड़ा शॉपिंग सेंटर आहिनि जंहिंजो जेको आहे त सिर्फ़ु एंट्रेंस वारो हिकिड़ो ई दरवाज़ो आहे ऐं जेको इमरजेंसीअ लाइ को बि दरवाज़ो न आहे। इन खां अॻु में बि कराची शहर अंदरि जेके आहिनि केतिरा ई वाक़िया पेश आया आहिनि। इन खां अॻु में बि कराची जे इलाइक़े जेको हसन स्क्वायर वटि हिकु शॉपिंग सेंटर में जेका आहे त बाहि लॻी, जंहिंजे नतीजे में बि केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे फ़ौत थिया ऐं 3 खां 4 ॾींहं जेका आहे उहा बाहि हली, जंहिंखां पोइ बाहि विसाइण ते कंट्रोल थियो। उन टाइम बि रेस्क्यू अमलदारनि जो इहो चवणु हो त सिर्फ़ु हिकिड़ो दरवाज़ो आहे ऐं पाणी जेको आहे त ओसि ताईं नथो पहुची सघे, जंहिंजे करे जेको आहे त बाहि ते कंट्रोल न थी सघियो आहे। हिन वक़्तु बि जॾहिं असांजी रेस्क्यू अमलदारनि सां या जेके फायर ब्रिगेड जा जेके अमलदार आहे उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थिए त हुननि जो इहो चवणु हो त कोई बि जेका आहे खिड़की इन शॉपिंग सेंटर में
नाए रखी वई, सॼो जेको आहे त एयर कंडीशन आहे, उन सां गॾोगॾु जेके उन जा ॿिया दरवाज़ा आहिनि उतां जेको आहे त हू वञी नथा सघनि ऐं जेके मेन गेट आहे उहा सिर्फ़ु हिकिड़ी, जंहिंजे करे बि उन्हनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं जंहिंजे नतीजे में 11 इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी वियूं। जॾहिं त कमिश्नर कराची पारां बि इहो चयो वियो त इन वाक़े जी जेका आहे जांच कई वेंदी ऐं जिन सेंटरनि अंदरि जेको आहे त खिड़की या एमरजेंसी दरवाज़ो वग़ैरह न आहे त उन्हनि खे जेको आहे सील कयो वेंदो। पर हुकूमत ऐं उन सां गॾोगॾु जेके आला ऑफिसर आहिनि उहे सिर्फ़ु ॻाल्हियूं कनि था, पर जेके आहे त उहे जेके शॉपिंग सेंटर आहिनि उन्हनि खे उहे सील नथा कनि, जंहिंजे नतीजे में केतिरियूं ई इंसानियूं जानियूं ज़ाया थियनि थियूं। जॾहिं त कराची जा केतिरा ई अहिड़ा अपार्टमेंट बि आहिनि जिन अंदरि जेको आहे त पार्किंग जी सहूलियत न आहे ऐं जेके गाॾियूं आहिनि उहे रोड ते बीहनि थियूं, जंहिंजे करे बि गाॾियुनि जूं जेके चोरियूं आहिनि उहे बि थियनि पियूं ऐं जेके शॉपिंग सेंटर आहिनि उन्हनि अंदरि जॾहिं एमरजेंसी गेट न आहे या जेके उहे चोतरफ़ सील आहिनि, एयर कंडीशन आहिनि, उनखे के खिड़कियूं नथियूं रखियूं वञनि त जीअं को बि हादसो थिए त माण्हू उतां जंप करे सघे या उन्हनि खे रेस्क्यू कयो वञे। हीअ बि अॼु जेको शॉपिंग सेंटर में वाक़ियो पेश आयो इहो चोतरफ़ सील हुयो, फुल एयर कंडीशन हो ऐं का बि उनजे अंदरि खिड़की न हुई, जंहिंजे करे धुओं थी वियो ऐं धुएं सबबु बि केतिरा ई जेके माण्हू आहिनि उनजो साह बूसाट ॼण सबबु जेको आहे त मौत थियो आहे ऐं इन जे करे जेको आहे त केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे बि ज़ख़्मी थिया ऐं उन्हनि खे बि जेको आहे त उतां कढण में जेको रेस्क्यू अमलदार आहिनि उन्हनि खे मुश्किलातूं पेश आयूं ऐं जेको कमिश्नर कराची आहे उन बि उते मीडिया टॉक कई आहे, अचो त उहा बि अव्हांखे ॾेखारियूं। सुबह तक 5 साढ़े 5 बजे इंसिडेंट रिपोर्ट हुआ और उसके बाद हमारी एडमिनिस्ट्रेशन, रेस्क्यू टीम्स, रेंजर्स एंड पुलिस सब यहाँ पर मौजूद है। अब तक जो तकरीबन 30 के करीब लोगों को यहाँ से रेस्क्यू किया जा चुका है और ऑपरेशन इज़ कंटिन्यू। जहाँ तक आप बात कर रहे हैं कि जो एग्जिट वो नहीं थे, जो इनिशियल रिपोर्ट है कुछ एग्जिट तो थे अवेलेबल, बट इसकी इंक्वायरी अभी फुल फ्लेज इंक्वायरी ऑर्डर की है चीफ मिनिस्टर साहब ने भी और चीफ सेक्रेटरी साहब ने भी, वो वी आर ऑन टू इट। जैसे कूलिंग डाउन का पूरा प्रोसेस कंप्लीट होता है तो जो कंप्लीट डिटेल्स हैं वो विल शेयर विथ यू। राइट नाउ इट्स गोइंग ऑन और वी आर जो डेड बॉडीज़ भी और जो बाकी इंजर्ड हैं हॉस्पिटल्स में पहुंचा दिए गए हैं। वहाँ पर भी जो कंसर्न डिप्टी कमिश्नर्स हैं वहाँ मौजूद हैं जो इंजर्ड और उनके जो लवाहिकीन को लुक आफ्टर करने के लिए। तो इसमें मैं कमेटी बनाने लगा हूँ और विद इन 30 डेज इंशाल्लाह विल ट्राई के जितने भी डिप्टी कमिश्नर हमारे सिस्टम में विद द हेल्प ऑफ पुलिस एंड रेंजर्स हम लोग सर्च करेंगे जितने भी शॉपिंग सेंटर्स हैं और जहाँ पर नहीं होगी हम सील करेंगे उसको। दिस ए क्लियर मैसेज टू एवरीवन। तो मेरी रिक्वेस्ट होगी कि विद इन 30 डेज़ जो है ये सारे अपने अपने शॉपिंग मॉल्स के अंदर जो इक्विपमेंट फायर इक्विपमेंट ज़रूरी है और एग्जिट जो नेसेसरी होती है वो इन प्लेस कर लें कराची में, अदरवाइज वी विल सील देम, वी विल नॉट अलाउ देम फॉर पब्लिक। ये अभी इंक्वायरी है, इनिशियली तो कह रहे हैं शायद शॉर्ट सर्किट की वजह से हुआ है, थर्ड फ्लोर से स्टार्ट हुई है और फिर ऊपर गई है। तो इंक्वायरी अभी ऑन गोइंग, जब कूलिंग डाउन का पूरा प्रोसेस कंप्लीट होगा तो हम फर्दर जो एक डिटेल इंक्वायरी करेंगे उसके बाद इंशाल्लाह। जी कमिश्नर कराची जूं जेके मीडिया सां ॻाल्हि ॿोल मां ॿुधी हुनजो इहो चवणु आहे त जेके बि शॉपिंग सेंटर हूंदा जिन खे जेको आहे त एमरजेंसी गेट्स या खिड़कियूं वग़ैरह न आहिनि उहे बंदि आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि खे सील कयो वेंदो। ॾिसूं त कमिश्नर कराची जूं इहे ॻाल्हियूं सचियूं साबित थियनि थियूं या इहे सिर्फ़ु बयान ई बयान रहिजी वञनि था। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।